खैबर खैबरानी थाने जी हद में यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे ॻोठ गालिब खैबर में गुज़िरियल रात जो तक़रीबन 4 बजे नामालूम चोर हथियारनि जे ज़ोर ते पीरसन माडियो कूली जे घर में घिड़ी संदसि घर में बीठल 2 बकरियूं कढी वञी रहिया हुआ त घरधणी जी रड़ियुनि ते ॻोठाणा निंड मां सुजाग थी पिया जिन चोरनि जा पेरा खणी ॻोठ जे ॿाहिरां चोरनि सां मुहाड़ो अटकाए पीरसन माडियो कूली जूं 2 बकरियूं छॾाए वरितियूं ऐं चोर ॻोठाणनि मथां हवाई फायरिंग करे रात जी ऊंदहि जो फ़ाइदो वठी आसानी सां ॻोठाणनि खां भॼी वञण में कामयाब थी विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे माडियो कूली अंसदास कूली ऐं हरचंद कूली जिन ॿुधायो त असीं मज़दूर ऐं मिसकिन माण्हू ॾींहं जो असां पंहिंजो पोरियो करे राति जो अची पंहिंजे घर में आराम करण बजाए राति जो जागे पंहिंजे घरनि में माल ऐं पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त करण ते मजबूर थी पिया आहियूं ऐं खैबरानी पुलिस को बि असां ग़रीबनि सां तावन अञा ताईं नाहे कयो ऐं राति जो खैबरानी पुलिस जो ॻोठ वटि बि गश्त नाहे कंदी। हुननि वधीक चयो त ॻोठ जी सुञाण धुरियुनि ऐं एसएसपी मछियारी मोहम्मद कलीम मलिक खे पुरज़ोर अपील था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांजो चोरी थियल माल जी मालिकी करे असांखे पंहिंजो माल वापसि कराए ॾिनो वञे। अची चोर वेठा ऐं अंदरि सुतो पियोसि पोइ इन में इहो बकरियूं मिंट हिकु सेकंड में माना कढियूं त माना केतिरो जाॻे वीचारो एतिरो ऐं जाॻियो सॼी राति वेठो हुउसि पोइ बि माना कढी विया ज़ोरी बसि पोइ भॼी हुते वियुसि पोइ 5-6 माण्हू जहिड़ो को गॾु थी विया पोइ बि पुलिस कोन आई वीचारा हुननि पोइ इहो वेही विया बसि पोइ बकरी को हुतां छॾाई को हुतां छॾाई ॿुधे चोर भॼी विया ॻोठे ही पुलिस बस ॿियो हाणे कहिड़ी ॿियो त आहे कोन खैबरानी पुलिस खैबरानी उहो कोन आई विच ते ईंदी हाणे वरी विच ते आई वरी कोन आई। ग़रीब माण्हू आहियूं असां हिते वेठा आहियूं महिनत मज़ूरी कंदा आहियूं अध वारो माल चारींदा आहियूं वरी ॿियो हिकिड़ो राति चोरनि जो डपु सॼो ॾींहुं कमु ॿनी ॿार इहो करियूं वरी राति जो हिते चौकियूं ॾियूं हाणे केतिरो इंसानु चौकी ॾिए राति निंड बि अचो वञे असांखे त हाणे हिते को ओरवाही आहे कोन जो असांजी सार लहे या को चौकी या को पुलिस जो रोन विच में 2 टे ॾींहं अॼु भूरे वीचारे इहो पुलिस वारा रोन 2 टे हणाया त 2 टे डेली रोन को सुकून थी वियो वरी पुलिस जो को रोन चकर लॻे कोन थो त वरी चोर असांजे तपायो वेठा आहिनि। हाणे ग़रीब वीचारा वरी रड़ से वीचारा ॻोठ वारा डोड़ियो सोड़ियो अचंदा वरी पेरा ॿिया खणंदा कीअं बि करे चोर भॼियो वञनि। हाणे डेली इंसानु केतिरो त जाॻींदो असांजो इहो मसइलो कुझु पुलिस वारनि खे या हुकुमराननि खे उमेदु आहे त असांखे कुझु असांखे मटियारी एसएसपी खां इहो गुज़ारिश आहे त असांखे इहो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़बर ई कोन पई तो तो या ना कुछ कोन अॼु सूदी पतो कोन चङनि मठनि खे हर माण्हू खे दाऊं चयोसीं चङनि खे पर असांखे कोन ॿुधी असां को मदद करणु घुरिजे ग़रीबनि जी असां बेरोज़गार थी वियासीं 2 पुछिया दवारा धारियो वेठा हुआसीं त काहे हलिया वरी करे रस्ता वढे मिसकिन माण्हू आहियूं असांजो कुझु हमदर्दी कई वञे पुलिस अॼु ॾींहं ताईं असां वटि कोन आई आहे शेयरिंग थी बकरियूं छॾायूंसीं पर असां वटि का माण्हू केरु पार कान आई पर असांखे मटियारी जेको एसपी आहे उन असांखे तब्दील कई वञे त असांजी कुझु मदद कई वञे जीअं ज़ोरी ज़ुल्म पियो थिए असांजा माल वञनि पिया असां ग़रीब माण्हू आहियूं इहो ई असांजी मुतालबो है तो असां मदद कई वञे ग़रीबनि सां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।